अस्सलाम वालेकुम। अॼु आहे छंछरु 9 जनवरी। सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 11 थियण वारा आहिनि। माई असांजी कमु करे हली वई। हाणे भाॼी वारो आयो त उनखां इहे गजरूं वरितियूं आहिनि, जंहिंजो इनशाला मूंखे हलवो ठाहिणो आहे। पटाटा टमाटा जेका बि ज़रूरत जी शइ हुई खुटल उहा वरिती आहे। सो अलाह जे नाले सां ॾींहं जो इब्तिदा थी वई कॾहिं जो, पर हीअ थी आहे हाणे व्लॉग जी इब्तिदा। ऐं मां जेको शादीअ में वई हुयसि त उतां वापसीअ ते मां हिकिड़ी नंढड़ी क्लिप रिकॉर्ड कई हुई वीडियो जी, त तव्हां उहा पहिरियों ॾिसी वठो। अञा 10 बि कोन थिया आहिनि, असां शादीअ तां मोटी आया आहियूं। ऐं केॾी अजीब ॻाल्हि आहे न, त सॼी राति शादियुनि में गुज़री वेंदी। थैंक्स टू गवर्नमेंट त 10 बजे हॉल बंदि करण जो चयो वियो, त असां जेको आहे 9:45 ताईं उतां निकिरी आयासीं। सभिनी सां मिलियासीं, ॾाढो मज़ो आयो। ऐं काफ़ी माण्हुनि मूंखां पुछो त जल्दी कर कपिड़ा ॾेखार, कहिड़ा पाता थी, कीअं पेंट कयो थी। मूंखे एॾी ख़ुशी थी, एॾो मज़ो आयो, यकीन कयो त माना सभिनीनि एॾो गौर सां ॾिठो। ऐं एतिरा माण्हू मुंहिंजूं जेके आहिनि वीडियोज़ ॾिसनि था पिया। ड्रेस मां तव्हां सां शेयर थी कयां त पाइण खां पोइ कीअं थो लॻे। सो हे मां कपिड़ा पाए वियमि, पंहिंजा फेवरेट सिंपल। ऐं मां ॾाढी ख़ुशि थी थियां, एॾो कंफर्टेबल आहियां। ऐं शूज़ बि बैक वारा जूता ॾेखार, सिंपल जूता आहिनि जेके पोयां बंदि हूंदा आहिनि, मां न पाए सघंदी आहियां। त माण्हू सियाणो उहो ई आहे जेको सीज़न जे हिसाब सां ड्रेसिंग करे वञे, बजाए हिन जे त सैंडल पाए वञजनि ऐं ॾक जे सीअ में स्वेटर बि पाए वई हुयमि। सो मूं चयो त भला तव्हांजे साम्हूं मां ड्रेस ठाहियो आहे किस्तुनि में, त मां तव्हां सां शेयर बि कयां। सो इहो आहे मुंहिंजो वॻो। हर्षे थधी आहे। सो मथे आई आहियां मां, ऐं हितां सुगंध ईंदी सुभाणे। सो अॼु कमरे जी सफ़ाई कराई, चादरूं लाथियूं आहिनि। सुराण अची विया मैदान में। हाणे उहा चादरूं हिन ते कवर चाढ़ींदी विहाणनि ते, चादरूं वग़ैरह ठीकु कंदी। ऐं मां वञा थी हेठि लंच जी तयारी में, ॾिसां छा थो थी सघे। 12 थिया आहिनि पूरा। मां लंच जी तयारी थी कयां। हिते मच्छी कढी रखी आहे, हिते मटर रखिया अथमि बॉइल करण लाइ। मसालो ठाहे टमाटनि जी चटणी ठहंदी। ऐं उनखां अलावा हिते सुरण चांवर भिॼाए रखिया आहिनि। ऐं मां 12 बजे कुझु छा चवां आंव जल करण जे लाइ खावां थी गजरूं। मुंहिंजो फेवरेट कमु आहे। या हिन महिल फ्रूट हूंदो आहे त फ्रूट, सियारे में गजरूं त लाज़मी हूंदियूं आहिनि, त इहो मुंहिंजो खाधे जो हिसो आहिनि रोज़ानो। मानी खाधीसीं, पचाईसीं, खाधीसीं, नमाज़ पढ़ी वांदी थी। हाणे मां अची वेठी आहियां उस में। ऐं हिन महिल ॾाढो सुठो टाइम हूंदो आहे जॾहिं पेर मुंहिंजा उस में हूंदा आहिनि। ऐं बाक़ी मथे तव्हां ॾिसो था उस छांव आहे, त ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं मथे वेंदमि, थोरो कमरे जो ख़्यालु करे ईंदमि। सुगंध ईंदी इनशाला सुभाणे। उन्हनि जो पंहिंजो को फैमिली फंक्शन आहे सावरनि जो, त उन सिलसिले में उहे अचनि था, त हिते बि रहंदी असां वटि बि। ऐं उनखां सवाइ मथे वेंदमि त प्लांट्स खे बि ॾिसंदमि, छो त कल्ह मां मथे न वई हुयमि। त ईअं हिकु ॾींहुं छॾे 2 ॾींहं छॾे पोइ वेंदी आहियां, त उहो ॾिसी ईंदमि। हिते वेही इंजॉय कंदमि कुझु देरि, उस जो मज़ो वठंदमि। ऐं सोचां थी त अॼु नओं कपिड़ो बि कटियां ऐं कुझु ठाहिण जी कोशिशि कयां। छो त जेको मैगज़ीन मां कढियो उन मां मूंखे कुशन जो डिज़ाइन, उहे बि ॾाढा साल पुराणा रखियल आहिनि। पोइ पर इहो आहे जो कमु थींदो रहंदो आहे मुंहिंजो, त मसरूफ़ त हूंदी आहियां। ईअं न आहे त टाइम ज़ाया थो थिए, इन करे कमु नथो थिए। सो कपिड़ो कटींदमि अॼु, उहो बि स्टार्ट करे छॾियां, छो त शुरू थियल हूंदी आहे न। पोइ कॾहिं सुबुह जो, कॾहिं राति जो, कॾहिं टीवी ॾिसंदे थोरो थोरो करे उहे शयूं मुंहिंजूं पूरियूं लाज़मी थी वेंदियूं आहिनि। सो कुझु देरि हिते उस में वेहंदमि, उनखां पोइ वेंदमि मथे। अॼु हवा ॾाढी आहे। ऐं तव्हां वणनि जी ॾिसो सूरत हाल, तेज़ हवा थी हले एॾी देरि खां। ऐं हे सुबुह जो माई सफ़ाई करे वई आहे। हिन महिल 3 थिया आहिनि, सम्झो 11 बजे उहा घरां वई आहे। त हिन 2-3 कलाकनि में पननि जी इहा हालत आहे। सॼा जेके हवा ते पन छणनि था, मिटी बि काफ़ी अची वई आहे अंदरि। सो बहरहाल इहे त हाणे ज़िंदगीअ जा सिलसिला जारी रहंदा। ऐं मां वञा थी हाणे मथे। सुभाणे चादरूं विछाए वई आहे, ब्लैंकेट बि रखी वई आहे। ऐं ब्लैंकेट ईंदी त उहो सुभाणे, पर इहो असां अॼु ई कढी रखियो आहे। सुबुह जो 2-2.5 कलाक उस में बि छॾियोसीं, छो त मौसम अहिड़ी आहे, घिम जी स्मेल थी वञे हिते। हिन महिल त खणी सी आहे, पर हंधि जेके बि पेटियुनि में या कबटनि में रखो त उनमें अजीब हिकिड़ी घिमियल स्मेल थी वञे। तंहिंजे करे जेको आहे हिनखे पहिरियों त उस में रखियो, हाणे इहो हिते ई छॾे ॾिनो आहे, त भली असां चवंदा आहियूं वाखो थिए। सो इहो वाखो थिए। ऐं हाणे मां वञा थी टेरिस ते, ॾिसां त मुंहिंजे प्लांट्स जो कहिड़ो हाल आहे।
छा त उस हे सॼो घर छॾे वेही जाई हिते, पर हाणे इहो पॉसिबल न आहे। माशाल्लाह नंढड़ा नंढड़ा नाज़ुक सुहिणा कचड़ा बंच ॾिसो केॾो प्यारो थो लॻे। ऐं हीअ ॾिसो, हीअ मां एॾनि ॾींहंनि खां तव्हांखे ॾेखारींदी थी अचां, ऐं हाणे हीअ काफ़ी वॾड़ो थी वियो आहे, पन जेके ॿ निकिरनि था। ऐं हीअ ॿिया पन ॾिसो हिन कंडनि सां गॾु गॾु हाणे ॾिसंदा फुटनि था पिया। हवा हे भाई माशाल्लाह गोड़ ऐं शोर जारी आहे कम जो, फस्ट क्लास चिटी उस आहे हिते। हूअं त गर्मियुनि में त असां राति जो हिते कुर्सियूं कढी वेही बि रहंदा आहियूं, पर सियारे में घणो करे नथा निकिरूं कमरनि खां, हालांकि निकिरणु घुरिजे। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां ठाहियां थी चांहि पंहिंजे लाइ, उहा बि गुड़ वारी। सी ॾाढो आहे ऐं अॼु एॾी थधी हवा थी लॻे जंहिंजी इंतिहा न आहे, ऐं तंहिंजे करे ज़रूरी आहे त चांहि पियां। ऐं थोरी देरि खां पोइ मां हीटर बि ऑन कंदमि यकीननि, छो त उनखां सवाइ हाणे गुज़ारो कोन थो थिए मुंहिंजो बिल्कुलु बि। ऐं थोरो कैमरा खे सही कयां, हाणे सही आहे, छो त पहिरियों मुंहिंजो फेस कटिजे पियो। ऐं यकीन कयो सी एॾो आहे जो त सॼे ॾींहं में मूंखां कुझु पुॻो ई न आहे। माना कुझु सां मुंहिंजो मतिलबु आहे त कुझु एक्स्ट्रा कमु त मां हाणे कंदी रही आहियां, उतां साम्हूं आहे जेको बि कयो अथमि, पर कुझु एक्स्ट्रा कोन करे सघी आहियां, छो त हर थोरी देरि खां पोइ मां कुझु बि कमु करे ऐं वरी पंहिंजे हंध में घिरी थी वञा। ऐं उनखां सवाइ अॼु सैटरडे हो त मासीअ खे ॿीहर छॾियोसीं। गुड़ मां वटि अञा ताईं उहो आहे जेको तारीख़ पंहिंजी बुसरी लाइ कुटियो हो, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी यूज़ ई न थियो आहे, ऐं मां हिनखे थोरो थोरो करे सिर्फ़ु पंहिंजी चांहि में इस्तेमालु थी कयां, त उहो अञा ताईं हले थो, कुटियो न आहे। ऐं ॿियो त अॼु आहे वलीमो, जंहिं शादी में असां वियासीं हुनजो अॼु वलीमो आहे, पर मां ऐं सुराण नथा वञूं, ॾाढो सी थो थिए मूंखे, मां त बिल्कुलु बेआराम थी थियां, ऐं सुराण त उहो ई निकिरण जी ॾुखी आहे ॾाढी। सो अॼु असां घर में हूंदासीं। ऐं मंझंदि जो पचायमि मच्छी, टमाटनि जी चटणी ऐं चांवर बटरनि वारा। इन्हनि सभिनी खाधनि जूं रेसिपीज़ जेके आहिनि मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि। राति जो ख़ासि तौर ते मां पंहिंजे लाइ पचाईंदमि अंडा ग्रेवी, पटाटनि ऐं बॉइल अंडनि जो बोड़, ठीकु आहे। सो हिकिड़ो अंडो, हिकिड़ो पटाटो, हिकिड़ो बसर टमाटो खणी, छो त सुराण नथी खाइणु चाहे, घर में इहो कंहिंखे बि पसंदि न आहे, ख़ासि पचंदो आहे त मजबूरीअ में खाईंदा आहिनि। सो मां शौक़ सां पचायां थी पंहिंजे लाइ। ऐं मंझंदि वारे खाधे मां कुझु बचियल पियो आहे, कबाब पिया आहिनि, कुझु बि आहे, सुराण माशाल्लाह ख़ुदि कफ़ील आहे, कुझु न कुझु पचाईंदी, ऐं मां पंहिंजे लाइ बोड़ ठाहींदमि स्पेशली। सो इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं हाणे चयो त मां नमाज़ पढ़ी अचे त पहिरियों जेको आहे हीटर ॿारे। जेतिरी देरि मां टेरिस ते वियमि मथे प्लांट्स खे ॾिसण, तां यकीन कयो उस त सुठी हुई ॾाढी, पर हवा एॾी थधी ऐं ख़तरनाक हुई, उन हवा जे करे ॼण लॻे पियो त उस बि थधी आहे। उस जो मज़ो पंहिंजी जाइ ते आहे, पर जॾहिं हवा तेज़ हुजे न त पोइ उहा उस बि ॼण थधी लॻणु लॻंदी आहे। ऐं मुंहिंजे हिन वॻे जो रओ कोन्हे, इहा मां काफ़ी पहिरियों हिकिड़े ब्लॉग में मां मेंशन करे चुकी आहियां। सो इन सां मां उहो ई साॻियो ॿियनि कपिड़नि जो रओ थी पायां। त थियो ईअं जो लास्ट ईयर अलाए केॾी महिल बि मां इलाही सारा पंहिंजा शर्ट्स खणी दर्जीअ खे ॾेई आयमि सिबण जे लाइ, रवा खणी पीको जे लाइ ॾेई आयमि, सलवारूं मां पाण सिबियूं, त पाया रहिया सॼो साल। पोयों साल त असां किथे बि न वियासीं, इन करे मूं कपिड़ा खोले बि न ॾिठा, जीअं पिया तीअं पिया। त लास्ट ईयर जीअं ई मां हिकु वॻो कढियमि त पायां थी त ॾिसां जो त जेको रओ हो उहो मां टेलर खे ॾेई आई हुयमि, उन मां शर्ट सिबजी वई। ऐं जेका शर्ट हुई उन ते गलो छापियल आहे, सभु कुझु, ॿाहनि जो पीस अलॻि, 3 मीटर कपिड़ो, उनखे ॾाढो उन पीको वारे साटिन जी पटी हणी मूंखे ॾिनो।
ॾिठई बि न त इहो एॾो वॾो रओ छो आहे, हिन में गलो छा पियल आहे, त इहो रखी थो छॾियां। माई रवा वठणु ईंदी त हुनखे ॿुधाईंदमि त हे ग़लतीअ सां तव्हां हे खणी आया हो। ऐं जेको जे शर्ट सिबियूं उनखे त शक बि न थियो हूंदो, छो त अक्सर माण्हू रवनि मां शर्ट्स ठाराईंदा आहिनि। सो ईअं वीचारो थी वियो मुंहिंजो हे सूट, उहा शर्ट अञा ताईं पई आहे रे जी सूरत में, वरी हुन ते मां ॿियो को जेको आहे रओ ऐं सलवार वठंदमि इनशाला वरी। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो अथव, असां सही कमु कंदे कंदे ग़लति कमु बि करे वठंदा आहियूं। सो चांहि ठही वई आहे, हाणे सुबुह जो ई ॾही बि ॼमाए छॾी हुयमि, छो त सुभाणे सुगंध ईंदी त असां कुझु न कुझु, हालांकि उहो चांहि जे टाइम ते ईंदी, उन्हनि जो फैमिली फंक्शन आहे राति जो, उहो पहुचंदी असां वटि असांजे घर चांहि जे टाइम ते, पर असां हुननि जे लाइ पोइ इलाही सारो इतमामु कंदा आहियूं। शौक़ु अथसि ऐं सुराण खे पचाइण जो शौक़ु आहे, मूंखे खाराइण जो शौक़ु आहे। सो असां कुझु न कुझु ज़रूरु कंदासीं। त ॾही एडवांस में ॼमाए छॾी, गजरूं घुरायूं अॼु, त सुभाणे सुबुह जो पहिरियों हलवो ठाहींदमि इनशाला। दिलि ख़ुशि थींदी आहे जॾहिं ॿार घर ईंदा आहिनि। ऐं मुंहिंजे लाइ हे 3 महीना कंटिन्यू ईद जा महीना आहिनि। सुभाणे सुगंध थी अचे, 2-3 ॾींहं रहंदी हिते, असां गॾिजी छाप कंदासीं, उहो थी सघे त तव्हां सां बि शेयर कंदमि। ऐं फेबरवरी में मुंहिंजो वॾो पुटु ईंदो इस्लामाबाद मां, मुंहिंजियूं नंढड़ियूं ईंदी 2 शहज़ादियूं। तव्हां सोचो मुंहिंजी ज़िंदगी में केॾी बहार हूंदी। ऐं मार्च में मां लाटकाणे वेंदमि, पंहिंजी अम्मा सां, भेनरुनि सां मिलणु, ॻोठ जो चकर हणंदमि। सो हे 3 महीना कंटिन्यू जेको आहे मुंहिंजे लाइ बहितरीनु महीना आहिनि। ऐं इन्हनि में जेको बि मां इंजॉय कंदमि, जेका बि मां एक्टिविटी कंदमि, उहा लाज़मी तव्हां सां शेयर थींदी। सो हाणे चांहि ठही वई आहे, चांहि पी वठां मां। हाणे चांहि पीअण खां पोइ मां हिते आयमि, 2 पीसिस मां ही कटिया आहिनि, हिकिड़ो त अञा ईअं ई रखियो आहे। कुशन जा ही बि कवर ठाहींदमि, 2 जेके ब्लू ठाहिया ट्रोपन वारा, उन्हनि सां गॾु 2 हे ठाहींदमि, त 4 जो सेट थी वेंदो। हिन मैगज़ीन मां जेको डिज़ाइन मां खणणु पई चाहियां, उनजे मुताबिक़ मां पंहिंजे कुशन्स जा जेके साइज़ आहे उन मुताबिक़ पीस कटियो आहे। हिन ते लाइनूं विधियूं आहिनि बॉल पेन सां, पर थोरियूं हल्कियूं, छो त घणियूं डार्क हूंदियूं अगरि त उहे ॾिसण में जेको आहे पोइ नज़र ईंदियूं सिलाई खां पोइ। हिननि ते बि मां भरींदमि ट्रोपा, मूंखे हिन ट्रोपे सां थी वियो आहे इश्क। ऐं मां एॾनि सालनि खां इहो ट्रोपे जो डिज़ाइन रखियो हो। उन ट्रोपनि जे विच में जेके 2 तव्हां ॾिसो था लाइनूं, हे ट्रोपा लॻंदा 2 पासे, विच में वरी कमु थींदो। हाणे उहो छा थींदो, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थोरो त सरप्राइज़ सस्पेंस कुझु हुजे न। सो हे बसि हाणे मां शुरू थी कयां, थोरो थोरो करे रोज़ानो ठाहींदमि। हिन में न अस्तर हणिणो आहे, कुझु बि न आहे करिणो, जीअं आहे तीअं बसि हिनखे सिधा सिधा सिंपल ट्रोपा ॾेई वञणा आहिनि। सो इहो स्टार्ट थी कयां अलाह जे नाले सां अॼु। ऐं इनशाला हिकिड़ो ॾाढो सुहिणो मुंहिंजो प्रोजेक्ट जेको आहे ठही तयारु थींदो, जेको लाज़मी तव्हां सां शेयर थींदो। सांझीअ जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं सांझीअ जी नमाज़ खां पहिरियों मां जेके ट्रेस कयो हो इहो एतिरो भरियो आहे। हे एंकर जा गोला आहिनि मां वटि, ऐं ऑफ वाइट ऐं सी ग्रीन मां खयो आहे। ऐं कपिड़े जो कलर मां उहो न खयो आहे जेको मैगज़ीन में आहे, मां पंहिंजे हिसाब सां खयो आहे, छो त मूंखे पंहिंजो कॉम्बिनेशन ठाहिणो आहे। ऐं इहे ट्रोपा ईअं लॻंदा सन्हा सन्हा, ऐं वरी हिननि ट्रोपनि जे ॿिनि ट्रोपनि जे विच में कमु थींदो। ऐं रोज़ानो इहो ठाहींदी रहंदमि, फाइनल जॾहिं बि थियो त तव्हांखे कंप्लीट करे पोइ ॾेखारींदमि, त जीअं तव्हांखे मज़ो अचे। सो इहो ईअं ई हलंदो रहंदो सॼो सिलसिलो, ही सभु लाइनूं ईअं ठहंदियूं, टोटल 1 सी ग्रीन 1 ऑफ वाइट। सो हाणे वञां थी मां डिनर ठाहिणु, स्पेशली पंहिंजे लाइ अंडा ग्रेवी। टिप ऑफ द डे में अॼु मां तव्हांखे प्रैक्टिकल थी करे ॾेखारियां, छो त मां इहो असल में करे रही आहियां, त मूं सोचियो त इहो तव्हां सां बि शेयर करे छॾियां। हीअ आहिनि चांदीअ जा, प्योर चांदीअ जा कफ लिंक्स, तारिक जा, ठीकु आहे। सो हिन महिल हुनखे वञिणो आहे वलीमे में सूट पाए, चई त थोरा डल था लॻनि, तव्हां मूंखे पॉलिश करे ॾियो। हाणे हिते मां पाणी बॉइल कयो आहे थोरो। हीअ आहे मूं वटि मिठी सोडा जेका पकोड़नि में विझंदा आहियूं। हीअ आहे अलमोनियम फॉइल जेको असां किचन में फॉइल यूज़ कंदा आहियूं। हे पीस असां रखंदासीं हिन प्याले में, हिन में विधासीं कफ लिंक्स। हे त अञा सुठी कंडीशन में आहिनि, बल्कि अगरि सफ़ा कारा हुजनि, सड़ियल लोह जहिड़ा लॻनि न, त उहे बि तव्हां करे था सघो, पर उन में कोई कलर या नग वग़ैरह न हुजे, इहो ख़्यालु कजो। हाणे हिन में असां इहो 1 टीस्पून जे बराबरि विधीसीं मिठी सोडा, ऐं असां हिन में एतिरो पाणी विझंदासीं जंहिंमें इहे कफ लिंक्स ॿुॾी वञनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ तव्हांजे साम्हूं आहे, ऐं उन खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिन जो रिएक्शन जेको हूंदो हिन जंहिं बि शइ जो, त हिननि जी शिकिल कहिड़ी कढंदो। सो थोरी देरि मां हिननि खे हिते भिजाए रखंदमि, ऐं टाइम पोइ मां तव्हां सां शेयर कयां थी, छो त कंटिन्यू अगरि मां बीठमि त 2 मिंट खनि लॻी वेंदा, या हलो 2 मिंट छॾियूंसि था तव्हांजे साम्हूं ई। हा बसि। सो हे मां पूरा हिनखे 6 मिंट रखियो आहे। 6 मिंट मां ज़ाहिर आहे त वोल्ट ते न रखियमि, कंटिन्यू न रखियमि, वोल्ट ते रखी छॾियमि। हाणे तव्हां हिन शिकिल ॾिसो, पहिरियों बि तव्हां ॾिठी, हाणे बि ॾिसो त हीअ कफ लिंक्स ईअं चमकी पिया आहिनि। ऐं अगरि ॾाढा कारा हुजनि, तेज़ कारा, सफ़ा लोह जहिड़े रंग जा थी वञनि, त पोइ तव्हां हुनखे थोरो टाइम वधीक ॾियो।
सो मां इहे लास्ट वीक हिकिड़ो तजुर्बो करे चुकी हुअमि पंहिंजे सिंधी पनड़नि ते जेके रखी रखी कारा थी विया। पर इहो ख़्यालु कजो त हिननि में नग न हुजनि ऐं को कलर न हुजे जीअं मीनाकारी हूंदी आहे, छो त मां अहिड़े क़िस्म जो को तजुर्बो कयो नाहे, त मां नथी चाहियां त को तव्हांजो इन में लॉस थी वञे। ठीकु आहे, सो हे हाणे रेडी थी विया। इहा हुई अॼु जी टिप, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। टाइम थियो अॼु जी चङी ॻाल्हि, छो त व्लॉग जो एंड आहे त ज़ाहिर आहे त हाणे आख़िर में इहा ई ॻाल्हि कंदासीं। सो ॻाल्हि इहा आहे अॼु जी चङी ॻाल्हि में त नेमतुनि जो शुकुरु कयो। पंहिंजे जेके महरूमियूं अथव, जेके तव्हां वटि जेको कुझु अवेलेबल न आहे उनजो तव्हां ज़िक्र न कयो, उनजी ॻाल्हि न कयो, उनखे यादि न कयो। जेको कुझु अलाह तव्हांखे अता कयो आहे, जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो, उन्हनि खे यादि करियो, उन्हनि खे थोरो ॻणियो त सही त अलाह तव्हां ते केॾो महिरबानी आहे। त जेको कुझु न आहे हासिलु उनजो ॾुख करे, उनखे यादि करे मायूस थियणु इहा का सुठी ॻाल्हि न आहे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त हमेशह अलाह जे नेमतुनि जो शुकुरु कजे ऐं इन ई चङी ॻाल्हि सां त हमेशह नेमतुनि खे यादि रखो, नेमतुनि जो शुकुरु कयो। ठीकु आहे न। सो इन ॻाल्हि सां, इन चङी ॻाल्हि सां मां अॼु जो व्लॉग ख़तमु थी कयां ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जे ॾींहं में मूं तव्हां सां छा बि शेयर कयो आहे उहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, मोट ॾींदव ज़रूरु, इहा मूंखे पक आहे। छो त हमेशह तव्हांजे तरफ़ां मूंखे रिस्पॉन्स मिलंदो आहे, तॾहिं मां वरी कमु करण जे लाइ तयारु थी वेंदी आहियां। सो अॼु जी इन चङी ॻाल्हि सां हिन व्लॉग खे कयूं था ख़तमु। ज़िंदगी रही, अलाह चाहे त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, कुझु नई ॻाल्हि सां, कुझु नए कम सां, कुझु नयुनि शयुनि सां ऐं कुझु उन रोज़मर्रा जी रूटीन लाइफ सां गॾु। ठीकु आहे, सो ईअं ज़िंदगी हलंदी रहंदी। सो सुभाणे वारे व्लॉग ताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।